प्रोग्राम एक भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल कंदासीं लाड़काणे ज़िले जे आम चूंडुनि जे हवाले सां। इंतिहाई तमामु मर्कज़ बणियल आहे सियासत सरगर्मियुनि जो लाड़काणो। लाड़काणो हूअं बि शहीदनि जो शहर आहे। हर इलेक्शन में लाड़काणे जी पंहिंजी हिकु अलॻि हैसियत ऐं अहमियत रही आहे ऐं हिन भेरे बि उते जेके आहिनि से मुक़ाबला नज़र अची रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी NA 194 ते उम्मीदवार आहे ऐं संदसि मुक़ाबले में JUI जो मौलाना राशिद महमूद सूमरो बीठल आहे ऐं उनखां अलावा ॿियो तक आहे जंहिं ते पीपल्स पार्टी तरफ़ां नज़ीर बुघियो ऐं GDA तरफ़ां डॉक्टर सफ़दर अब्बासी मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। उनखां अलावा जेके हेठि सूबाई तक आहिनि उहे छाकाणि त जेके नयूं तकबंदियूं थियूं आहिनि उनखां पोइ उते काफ़ी दिलचस्प सूरत हाल थी वई आहे। कुझु उम्मीदवारनि खे त ॾाढो क्लियर तक मिली वियो आहे पर कुझु खे वरी ज़ाहिर आहे उनजे लाइ कुझु ॾुखियायूं ज़रूरु पैदा थियूं आहिनि। EPS 10 रतोदेरो जी सीट आहे उते जिते फरियाल टालपुर साहिबा इलेक्शन विड़ी रही आहे। शहर जी जेका PS 11 आहे उते जमील सूमरो पीपल्स पार्टी जी तरफ़ां उम्मीदवार आहे जॾहिं त इहा सीट पहिरियां इन ते मौज़म अब्बासी तां MP थियो हुयो पर हाणे तकनि में जेका फेरफार थी आहे उन करे मौज़म अब्बासी PS 12 ते वञी मुक़ाबिलो करे रहियो आहे। इते काज़िम अब्बासी मुक़ाबिलो करे रहियो आहे जमील सूमरो जो। ऐं उहा जेको तक इन में इहो थियो आहे त पुराणो जेको तक ऐं नए तक खे जॾहिं मिलाईंदासीं त कुझु इलाइक़ा जेके उन वक़्तु PS 12 जा हुआ उहे 11 में अची विया आहिनि ऐं 11 जा 12 में अची विया आहिनि त जंहिंजे करे मौज़म अब्बासी खे हिन दफ़े पंहिंजो तक तब्दील करिणो पियो। हिन वक़्तु हाणे 2000 हिन PS 12 ते मौज़म अब्बासी जो मुक़ाबिलो थी रहियो आहे सुहेल अनवर सियाल सां। ऐं उनखां अलावा ॿी सीट जेका आहे उन ते आदिल अल्ताफ़ उनड़ जेको हाणे ई पीपल्स पार्टी में शामिलु थियो आहे उहो पीपल्स पार्टी जो उतां उम्मीदवार आहे। उते बि को एॾे वॾे पैमाने ते असांखे मुक़ाबिलो नज़र न पियो अचे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पाण ॾिसूं त इहो हिकु त क़ौमी असेंबली वारे तक ते मुक़ाबिलो आहे ऐं दिलचस्प उहा हूंदी छाकाणि त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उतां इलेक्शन विड़े पियो त सॼे मुल्क जी अवाम जी ऐं मीडिया जी नज़र आहे इन तक ते। ऐं उनखां अलावा ॿियो जेको PS 12 आहे जंहिं ते सुहेल अनवर सियाल ऐं मौज़म अली अब्बासी जो कांटे जो मुक़ाबिलो आहे ऐं उन ते इहा आहे त इन ई लाड़काणे जी वरी जेका इलेक्शन जी जेका सूरत हाल आहे ताज़ी छा अपडेट आहे छा कुझु थी रहियो आहे इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजो धरती TV जो ब्यूरो चीफ मुनवर रिंद असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मुनवर ॿुधायो त कीअं चूंड सरगर्मियूं आहिनि, सियासी गहमा गहमी कीअं आहे शहीदनि जे शहर लाड़काणे में ख़ासि तौर ते सॼे ज़िले में? छा चूंड सरगर्मियूं उन ई जोश ख़रोश सां आहिनि जीअं माज़ी जे इलेक्शन में थी नज़र ईंदियूं रहियूं आहिनि असांखे या हिन भेरे कुझु थधाण आहे? जी बिल्कुलु ज़ोएबा, लाड़काणे जा 2 क़ौमी असेंबली जा तक आहिनि ऐं 4 सूबाई असेंबली जा तक आहिनि जंहिंमें हिकु क़ौमी असेंबली जो तक आहे NA 194 लाड़काणो 1 ऐं ॿियो तक आहे 195 लाड़काणो 2। 194 लाड़काणो 1 जेको तक आहे उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उन ते उम्मीदवार आहे ऐं संदसि जेको मुक़ाबले में आहे राशिद महमूद सूमरो। इन ॿिन्ही उम्मीदवारनि में जेको आहे दिलचस्प मुक़ाबिलो नज़र अचे थो ऐं लाड़काणे शहर में जेको आहे उन्हनि जी तमामु घणी सरगर्मी ॿिन्ही पार्टियुनि पारां नज़र अचे थी। उन्हनि जा झंडा पोस्टर बैनर लॻाए विया आहिनि ऐं शहर में जेको आहे वर्क जी जेको दिलचस्प सूरत हाल आहे। ऐं अहिड़े हवाले सां जेको NA 195 आहे उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां नज़ीर अहमद बुघियो जेको आहे उम्मीदवार आहे ऐं संदसि GDA जो जेको साम्हूं उम्मीदवार आहे डॉक्टर सफ़दर अली अब्बासी। त इन उम्मीदवारनि में बि ॿिन्हिनि में जेको आहे मुक़ाबले थियण जा इम्कान आहिनि ऐं ॿिन्ही उम्मीदवारनि पारां जेको पंहिंजी वर्क मुहिम जेकी आहे उहा कई वई आहे। त अहिड़े हवाले सां लाड़काणे जा जेके 4 सूबाई तक आहिनि PS 10 जेको आहे रतोदेरो लाड़काणो उन ते पीपल्स पार्टी जे पारां मैडम फरियाल टालपुर ऐं उनजे मुक़ाबले में JUI जो आहे किफ़ायतुल्लाह सूमरो उहो उम्मीदवार ऐं कुझु आज़ाद उम्मीदवार आहिनि। इन तक ते का अहिड़ी दिलचस्प सूरत हाल न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेकी उम्मीदवार आहे फरियाल टालपुर उनजो जेको सूरत हाल उनजी जेके साम्हूं नज़र अचे थी त उहा बहितर अचे थी ऐं उनजे मुक़ाबले में कोई अहिड़ी दिलचस्प इलेक्शन नज़र नथी अचे। ऐं PS 11 जेको लाड़काणो आहे उन ते आहे जमील अमन सूमरो ऐं संदसि मुक़ाबले में GD जो आहे काज़िम अली अब्बासी जेको मौज़म अब्बासी जो भाउ आहे ऐं हिन जी नई एंट्री आहे। पहिरियों भेरो इलेक्शन में उन हिसो वरितो आहे। हिन तक ते बि जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार आहे जमील अमन सूमरो उनजी जेको पोज़ीशन असांखे मज़बूत नज़र अचे थी ऐं शहर में उनजा तमामु घणा कार्नर गॾिजाणियूं प्रोग्राम इहे असांखे नज़र अचनि था। बाक़ी लाड़काणे जो जेको PS 12 वारो तक आहे उन ते जेको आहे तमामु कांटे जो मुक़ाबिलो आहे जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे सुहेल अनवर सियाल
ऐं संदसि मुक़ाबले में आहे मौज़म अली ख़ान अब्बासी। हिन तक जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां दिलचस्प सूरत हाल इन करे बि आहे त हिन तक में जेको आहे हेर फेर कई वई आहे। हिन जा कुझु जेको आहे PS 11 लाड़काने शहर जा जेके इलाइक़ा हुआ उहे PS 12 में शामिल कया विया आहिनि नई तकबंद में, ऐं PS 12 जा PS 11 में जेको इलाइक़ा शामिल कया विया आहिनि। इन जे करे मौज़म अली अब्बासी जो जेको पंहिंजो घर आहे लाड़काने में वलीद ऐं मुनोराबाद, उहो तक बि PS 12 में अची वियो आहे, जंहिंजे करे उहो उमेदवार बि PS 12 जो आहे। हिन ॿिन्ही उमेदवारनि में सख़्तु मुक़ाबिलो आहे ऐं इहो ॿुधायो थो वञे त हिननि जे थोरे ई माध्यम ते ॿिन्ही उमेदवारनि जी जेके रिज़ल्ट उहा साम्हूं नज़र ईंदी। अहिड़े हवाले सां PS जेको आहे पंहिंजो 13 आहे, उन ते आदिल अल्ताफ़ उनड़ मज़बूत उमेदवार आहे ऐं उनजे साम्हूं जेको आहे अहिड़ो को बि जेको उमेदवार जेको आहे मज़बूत असांखे नज़र नथो अचे। त समूरे हिन लाड़काने जे चइनि जेके सूबाई तक आहिनि इन्हनि जी ऐं ॿिनि क़ौमी असेंबली जे तकनि जी जेकी सूरत हाल आहे हिन वक़्तु इहा आहे। जी अच्छा, इहो बि मूंखे ॿुधायो त जॾहिं इहा जेका शहर वारी सीट आहे जंहिंमें तव्हां जेका PS 11 आहे, जिते हाणे बि जमील सुमरो बीठो आहे ऐं पोएं भेरे ते तव्हां मौज़म अब्बासी कामयाबु थियो हुयो, सिर्फ़ु जेकॾहिं थोरा इलाइक़ा जेकॾहिं निकिरी विया आहिनि त छा वॾो वोट बैंक जेको आहे उहो मौज़म अब्बासी जो PS 12 में हलियो वियो आहे, जंहिंजे करे वञी हो पाण हुते इलेक्शन विढ़ियो आहे ऐं पंहिंजे भाउ खे हिते 11 में विढ़ाए पियो, त छा वोट बैंक सॼो उनजो उन पासे निकिरी वियो? बिल्कुलु ईअं ई आहे त उनजा जेके पंहिंजा इलाइक़ा आहिनि जंहिंमें अरब पीर कब्रिस्तान, वलीद मोहल्ला, मुनवराबाद, यार मोहम्मद कॉलोनी ऐं ॿिया जेके कुझु इलाइक़ा आहिनि उहे समूरो जेको उनजो वोट आहे उहो उन तक में हलियो वियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त PS 11 में जेको आहे हिन वक़्तु जमील अहमद सुमरो जी जेको इन करे बि पोज़ीशन मज़बूत आहे उहो बीठो आहे त उन ही जेके गुज़िरियल 5 साल हुआ जेके साम्हूं अवाम खे नज़र अचे थो, माण्हुनि जो फीडबैक नज़र अचे थो, माण्हुनि जा तासुरात नज़र अचनि था त उहे लाड़काने में कम थिया आहिनि ऐं लाड़काने में जेके तरक़ियाती कम थिया उनजे करे बि जेको उनजी पोज़ीशन मज़बूत आहे। ऐं वोट जेके ट्रांसफर थियण जे करे उनजे पंहिंजे घर जा पंहिंजे इलाइक़े जा PS 12 में हुजण जे करे तॾहिं मौज़म अब्बासी जेको आहे उन तक ते बीठो ऐं गॾियल को हिननि जो फ़ैसिलो थियो GDA जो, जंहिंमें हुन पाण बि इन जो इज़हार कयो त मुंहिंजा जेके वोटर आहिनि उहे ट्रांसफर हुन तक में थी विया आहिनि, इन जे करे उहो PS 12 जो उमेदवार आहे ऐं उन तक ते जेको उहो बीठो आहे। अच्छा, पाण माज़ी में बि ॾिठो आहे हिकु ॿिनि इलेक्शन में मुनवर लाड़काणे में त पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में लाड़काणो जेको राजूणी इतिहाद ठहियलु आहे मुंहिंजे ख़्याल में, उन में पोइ जेके लाड़काणो अवामी इतिहाद जंहिंमें पोइ इहे समूरा जेके ॿिया पार्टी वारा आहिनि उहे गॾिजी इलेक्शन विढ़नि था, उहा सूरत हाल छा हाणे बि साॻिए नमूने सां आहे? ऐं उन सां गॾु मुंहिंजो ॿियो सुवालु आहे त अमीर बख़्श भुट्टो सॼी हिन मामले मां ग़ाइबु स्क्रीन तां ग़ाइबु इलेक्शन में न बीठो आहे, छा सूरत हाल आहे, किथे आहे या छो त पोएं भेरे तो रते जे इलेक्शन विढ़ो? आम सवाल कयो आहे इहो त हिन वक़्तु इहो जेको आहे गुज़िरियल जेकी इलेक्शन हुई उनजी भेट में हिन भेरे जी जेकी इलेक्शन आहे उनजी सूरत हाल तब्दील आहे। उहा तब्दील इन करे बि आहे जेको तव्हां नालो खयो त लाड़काणो अवामी इतिहाद, उन लाड़काणो अवामी इतिहाद जो अमीर बख़्श भुट्टो बि हिसो हो। उन में जेको हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी में अदनान अल्ताफ़ उनड़ जेको PS 13 जो उमेदवार आहे अवामी इतिहाद में ॾाढो अला बख़्श उनड़ उहो बि हो। हिन भेरे सूरत हाल इहा आहे त अदनान अल्ताफ़ उनड़ जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। उनड़ बिरादरी जेकी शामिल थी वई उनखे पीपल्स पार्टी टिकट ॾिनी आहे, उहो उनजो हिसो न रहियो। उनखां पोइ ॾाढो अला बख़्श उनड़ मुल्क खां ॿाहिरि हलियो वियो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे जेको अमीर बख़्श भुट्टो आहे उन हिन भेरे फ़ैसिलो कयो त उहो इलेक्शन में हिसो न वठंदो ऐं उन हिसो ई न वरितो आहे ऐं उनजी का बि एक्टिविटी नज़र नथी अचे। ॿी दिलचस्प सूरत हाल इहा आहे त गुज़िरियल इलेक्शन में JUI जो राशिद महमूद सुमरो ऐं मौज़म अली ख़ान अब्बासी जी ऐं गॾु जेको आहे सो इलेक्शन वर्क असांखे नज़र ईंदी हुई। हिन भेरे असांखे इंडिविजुअल अलॻि अलॻि नज़र थी अचे त हू पंहिंजे हिसाब सां अलॻि था पंहिंजे वर्क कनि ऐं हू अलॻि थो वर्क करे, त इहा बि असांखे दिलचस्प मतिलबु ईअं पाण चऊं त ऐलान कोन थियो आहे पर बाक़ी लाड़काणो अवामी इतिहाद माना ॼण त टुटी चुको आहे। हा, बिल्कुलु ईअं ई नज़र अचे थो त लाड़काणे अवामी इतिहाद में सिर्फ़ु जेको GDA जो डॉक्टर सफदर अब्बासी आहे उहो ई आहे, बाक़ी ॿिया उमेदवार या जेके हुन में शामिल माण्हू हुआ उहे असांखे नज़र नथा अचनि ऐं कंहिं बि जॻह ते गॾियल वर्क बि न पियो थिए हिन जे विच में। बिल्कुलु असांखे किथे बि शहर जे अंदरि या उन्हनि जे तक में को बि असांखे गॾियल तौर उमेदवार या गॾियल तौर जेको लाड़काणो अवामी इतिहाद जा जेके अॻुवान हुआ जंहिंमें शामिल उहे हिन भेरे असांखे नज़र नथा अचनि। मतिलबु त ईअं इन जो हिकिड़ो ज़ाहिर आहे सिधी रीति पीपल्स पार्टी जे उमेदवारनि खे तमामु घणो इन जो फ़ाइदो बि थींदो ऐं पोएं भेरे बि पीपल्स पार्टी समूरियूं सीटूं लाड़काणे मां कढियूं हुयूं, फ़क़ति इहा शहर वारी सीट हुई
ऐं उन वक़्त में मुंहिंजो नंबर ख़बर न आहे इहो हुउसि या ॿियो हुउसि, पर इहा जेका मौज़ूम अब्बासी हिन शहर वारी सीट मां कामयाबु थियो। हाणे बि तव्हां जीअं चओ पिया त तकनि जी फेरफार थी आहे, त इहो इन फेरफार में वोट कंहिंजो टुटो आहे? मतिलबु त जेकॾहिं जेको शहर जा कुझु इलाइक़ा ॿाहिराड़ी में विया आहिनि या ॿाहिराड़ी जेके इलाइक़ा हिन PS में 11 में आहिनि, त वोट बैंक कंहिंजो टुटो आहे, कंहिंजो मुतासिर थियो आहे? जमील सुमरे जो मुतासिर थियो आहे, मौज़ूम अब्बासी जो थियो आहे, सोहेल अनवर सियाल जो थियो आहे? असल में हिन में जेको वोट घणो मुतासिर थियो आहे उहो थियो आहे मौज़म अब्बासी जो, ऐं उन खां पोइ कुझु जेके वोट आहिनि मुतासिर थिया आहिनि उहे आहिनि सोहेल अनवर सियाल जा, उहे मुतासिर थिया आहिनि। ऐं उनजो घणो जेको फ़ाइदो थियो आहे उहो PS 11 खे लाड़काणे सिटी वारो जेको आहे उनखे फ़ाइदो थियो आहे। जमील अहमद सुमरो जिन ते उमेदवार आहे उनखे इन नईं तकबंदियुनि में घणो फ़ाइदो थियो, छो जो शहर जो तक हो ऐं उन शहर जे तक जा जेके कुझु वोट उहो PS 12 जेको बाकरानी ऐं लाड़काणो लॻे थो, उन में तालको बाकरानी ऐं लाड़काणो माना अधु हिसो कुझु विरायल होॾे हो कुझु हेॾे हो, त उहो शहर वारा शहर में ई शामिल थी विया, त माना PS 11 वारे उमेदवार खे वधीक जेको आहे उहो मज़बूत थियो ऐं उनखे फ़ाइदो थियो हिन। ठीकु आहे मुनवर, वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, विर्द सां ॻाल्हि कईसीं लाड़काणे ज़िले जिन चूंड सरगर्मियुनि जे हवाले सां। बहरहाल दिलचस्प मुक़ाबला उते बि आहिनि, ख़ासि तौर ते इन करे बि लाड़काणे जो तक इन 194 नज़रुनि जो मर्कज़ आहे, सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ आहे, छाकाणि त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उतां हिकु भेरो ॿीहर इलेक्शन विड़ी रहियो आहे ऐं JUI जो मौलाना राशिद महमूद सुमरो संदसि मुक़ाबले में बीठल आहे। ऐं ज़ाहिर आहे जिते पीपल्स पार्टी जे तरफ़ां वज़ीर आज़म जो उमेदवार आहे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं उहो उतां इलेक्शन विड़ी रहियो आहे, त ज़ाहिर आहे त इहा हिकिड़ी मर्कज़ी हैसियत रखण वारी इहा सीट आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां अलावा कंबर शहदाद कोट में बि इलेक्शन विड़े पियो, लाहौर में बि इलेक्शन विड़े पियो, त ही लाड़काणे जी सीट, बल्कि लाड़काणे जूं समूरियूं सीटूं जॾहिं गुज़िरियल इलेक्शन में बि जॾहिं पीपल्स पार्टी इहा शहर वारी सीट हाराई हुई, त उन वक़्त खां बि इहो ई हमेशह पीपल्स पार्टी जे लाइ डिस्कस थींदी हुई त पीपल्स पार्टी पंहिंजे लाड़काणे मां बि हिकिड़ी सीट हाराई आहे। पर हिन भेरे मौज़म अब्बासी उहा सीट छॾे करे PS 12 ते वञी बीठो आहे ऐं हिते पंहिंजे भाउ खे बीहारे थी, मतिलबु त जमील सुमरे जे लाइ काफ़ी जेको मैदान आहे उहो साफ़ थी चुको आहे। मुंहिंजे ख़्याल में उनखे कोई एॾो वॾो टफ टाइम न मिलंदो। हिन में जेको आहे उहो PS 12 ते सोहेल अनवर सियाल ऐं मौज़म अब्बासी जे विच में दिलचस्प मुक़ाबिलो थींदे नज़र अची बि रहियो आहे। ऐं जहिड़े नमूने सां मुनवर हिंद बि असांखे तफ़सील ॾेई रहियो हुयो त जेके वोट अॻिते पोइते थिया आहिनि, कुझु वोट टुटा आहिनि, त इन में इहा ई हिकिड़ी सीट काफ़ी हद ताईं माना बची आहे, जंहिंमें बिल्कुलु 20-19 जो मुक़ाबिलो आहे ऐं इंतिहाई सख़्तु मुक़ाबिलो आहे। ॾिसूं त इहा सीट कंहिंजे हिसे में अचे थी। बाक़ी जेको लाड़काणो अवामी इतिहाद हुयो, जेको पीपल्स पार्टी जे अगेंस्ट लोकल गवर्नमेंट जो इलेक्शन बि विढ़ंदो आयो, जनरल इलेक्शन्स बि विढ़ंदो आयो, बाय इलेक्शन्स बि विढ़ंदो आयो, हिन भेरे उहो ॼण त अलामती तौरु जी का हैसियत ई न रही आहे, उहो ख़तमु थी चुको आहे। छाकाणि त मौज़ूम अब्बासी साहिबु पंहिंजे हिसाब सां वर्क करे रहियो आहे, मौलाना राशिद महमूद सुमरो साहिबु पंहिंजे हवाले सां, उनड़ जेके हुया उहे पीपल्स पार्टी में अची विया आहिनि ऐं अमीर बख्श भुट्टो साहिबु त मंज़र ताईं गाइबु आहे। बहरहाल इहो लाड़काणे जे हवाले सां असां गुफ़्तगू कईसीं। वरी सुभाणे पाण वरी कंहिं ॿिए इन ज़िले जे चूंड सरगर्मियुनि जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।